नाज़रीन मेरा टीवी न्यूज़ में आवाया सायरा सुमरो सब खां पहिरीं हिक नज़र हेडलाइन ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि सिक्योरिटी सूरतहाल बाबति आला सतही इजलास में 3 सूबनि जा वॾा वज़ीर, आज़ाद कश्मीर जो वज़ीर आज़म, गिलगित जो वज़ीर आला ऐं ॿिया अमलदार शरीक। अफ़गान तालिबान जे हमलनि खां पोइ मुल्क जे सरहदनि ऐं अंदरूनी सूरतहाल ते गौर विचार, इजलास में अहम फ़ैसिलनि जो इम्कान। पंजाब काबीना तहरीक लबैक पाकिस्तान मथा पाबंदी जी मंजूरी ॾेई छॾी, समरी वफ़ाक़ी हुकूमत न उमाणी वई। टीएलपी मथा पाबंदी जी सिफ़ारिश। पंजाब जे इतलात वारी वज़ीर उज़मा बुखारी चयो आहे त टीएलपी रेड लाइन पार करे वई आहे, कंहिंखे बि पुरतशद्दुद एहतिजाज जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। सूबे अंदर हथियारनि मथा पाबंदी आहे, लाउड स्पीकर रुगो आज़ान लाइ इस्तेमाल थींदो। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे उज़मा बुखारी वधीक चयो आहे त पाकिस्तान में मज़हबी जमातूं सियासी अमल जो हिस्सो आहिनि, कंहिं बि मज़हबी जमात या मदरसे ख़िलाफ़ का कार्रवाई नाहे कई वई। एहतिजाज जे सटके पंजाब जी माण्हुनि मुकमल तौर रद्द करे छॾियो। सोशल मीडिया ते चिड़ ॾियारींदड़ मवाद ऐं ग़लति ख़बरूं पखींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। उत्तर वज़ीरिस्तान में फोर्सेस जे हमले जी कोशिश नाकाम, 4 ख़ारजी मारिजी विया। सिक्योरिटी ज़रियनि मौजिब मीर अली वारे इलाइक़े में हिकु ख़ारजी बारूद सां भरियल गाड़ी फोर्सेस जी कैंप जी भित सां टकराए छॾी। हमले में कैंप जी भित खे नुक़सान पहुतो, जंहिं बैदि 3 ॿियनि ख़ारजियुनि कैंप में दाख़िल थियण जी कोशिश कई। सिक्योरिटी फोर्सेस जी कार्रवाई में 3 दहशतगर्द मारिजी विया। ख़ारजियुनि जे हमले में सिक्योरिटी फोर्सेस खे को बि नुक़सान न पहुतो। गवर्नर केपीके फैसल करीम कुंडी चयो आहे त सूबे में अमन अमान लाइ ऑपरेशन थियणु घुर्जे। ऑपरेशन ते इत्तफ़ाक़ राय ज़रूरी आहे। दहशतगर्दी सबबि केपीके सभ खां वधीक मुतासिर थियो आहे। डीआई खान में मीडिया सां ॻाल्हाईंदे फैसल करीम कुंडी वधीक चयो आहे त जेकी मुल्क जे आइन ऐं कानून खे नथा मञनि, उन्हनि सां ॻाल्हियूं न थियणु घुर्जनि। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर गुलाम मुर्तज़ा जतोई ख़िलाफ़ बाडा ऐं डोकरी थाणनि ते दाख़िल केसनि जी ॿुधणी 3 अक्टूबर ताईं मुलतवी। लाड़काने जे फर्स्ट एडिशनल एंड सेशन जज जी अदालत में ॿुधणी, जांच ऑफिसर पेश न थियो। अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे गुलाम मुर्तज़ा जतोई चयो आहे त मुंहिंजे ख़िलाफ़ केसनि में कुझु बि नाहे, सच सच ऐं कूड़ कूड़ थींदो। आगा सिराज दुरानी सां पुराणो ऐं ख़ानदानी तालुक़ हो, संदसि लाॾाणे ते अफ़सोस थियो आहे। मरियम नवाज़ ऐं पीपी वारनि जे बयाननि मां इख़्तिलाफ़ ज़ाहिर आहिनि, पर एहतियाती आहिनि, पाण में निबिरी वेंदा। मुल्क जी बका आज़ाद ऐं शफ़ाफ़ चूंडनि में आहे। दादू में पब्लिक हेल्थ खाते में 1.5 अरब रुपयनि जी टेंडरनि दौरान ठेकेदारनि में झेड़ो। टेंडरनि खोलण खां अॻु दादू ऐं लाड़काणो जा ठेकेदार हथे पइजी विया। ठेकेदारनि पारां हिक ॿिए मथां लतनि ऐं मुकनि जो वसकारो। झेड़े दौरान पब्लिक हेल्थ खाते जा अमलदार ऑफिस मां खिसकी विया। झेड़े बाद इंजीनियर भी टेंडर कैंसिल करे ऑफिस मां खिसकी वियो। हैदराबाद में पुलिस जो गैर कानूनी रहंदड़ अफ़गानियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन, 12 ॼणा गिरफ़्तार। साइड जे इलाइक़े शाह लतीफ़ कॉलोनी ऐं ॿियनि हंधनि ते अफ़गानियुनि ऐं शकी माण्हुनि ख़िलाफ़ सर्च ऑपरेशन। पुलिस टीमुनि पारां मुख़्तलिफ़ घरनि, होटलनि ऐं शकी जायुनि जी तलाशी। पुलिस 12 शकी माण्हुनि खे हिरासत में वठी साइड थाणे ते मुंतक़िल करे छॾियो। एसएसपी हैदराबाद जो चवणु आहे त गैर कानूनी तौर रहंदड़ परॾेहिनि ख़िलाफ़ बिना फ़र्क़ जे कार्रवायूं जारी रहंदियूं।